अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रुब्बमा यवद्दुल्लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन ज़रहुम यअकुलू वयतमत्तऊ वयुल्हिहिमुल अमलु फसौफ़ यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु तव्हां असांखे मुसलमान करे पैदा कियो आहे। मुसलमान जे घर में ॼावा हूँ, मुसलमान थी करे ज़िंदगी गुज़ारियूं था पिया। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनि खे जॾहिं मौत ॾे तो आ मौत भी इस्लाम वारी हुजे, मौत कलमे ते अचे। इहा वॾी नेमत आहे इंसान ज़ात जे लाइ। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदर भी इहा ॻाल्हि बयानु कई आहे, वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। मरो तो मुसलमान थी करे मरो। जेको कलमो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अता कयो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इहो कलमो वॾी फ़ज़ीलत वारो कलमो आहे। जेको भी इंसान कलमो पढ़े थो पियो, इन कलमे पढ़ण जे करे इंसान जी इज़्ज़त अज़मत दुनिया ऐं आख़िरत में वधी थी वञे पई। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जॾहिं ॿार ॻाल्हाइण जे क़ाबिल थिए, सभ खां पहिरियों तव्हां उनखे कलमो सेखारियो, ऐं जॾहिं इंसान जे मथां मौत अचे तव्हां उनखे कलमे जी तलक़ीन कयो, यानी उन जे मथां वेही करे तव्हां कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जे भी इंसान जो आख़िरी वक़्त में, मौत जे वक़्त में ज़ुबान ते कलमो जारी थी पवे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, तो उहो इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गवाही जे मुताबिक़, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मां मोहम्मद इन ॻाल्हि जी शाहिदी ॾियां थो, तो पोइ उहो इंसान जन्नत में दाख़िल थींदो, कामयाब थी वेंदो उहो इंसान जंहिंजी ज़ुबान ते आख़िरी वक़्त में कलमो जारी थी वियो। तंहिंजे करे त तव्हां असांजे मथां मौत ज़रूरु ईंदी। मौत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो कंहिंखे भी नथी माफ़ करे। तव्हां असांजे मथां भी मौत ईंदी। बहितरीन मौत इहा आहे जो इंसान जी मौत कलमे वारी मौत थिए। तॾहिं तबलीगी हज़रात चवंदा आहिनि, हदीस पाक जो जंहिंजो मफ़हूम इहा त जेकॾहिं 100 साल जो काफ़र हुजे ऐं इख़लास नियत सां अची करे हिकु दफ़ो कलमो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, त अल्लाह तबारक व तआला उनजा 100 साल जा गुनाह माफ़ करे छॾे थो पियो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां भी इहा शइ लाज़िम आहे, जीअं तव्हां असां मुसलमान जे घर में पैदा थियूं, मुसलमान थी करे ज़िंदगी गुज़ारियूं था, त फ़र्मा बरदारी वारी ज़िंदगी इहा आहे त तव्हां असां कलमे वारी ज़िंदगी गुज़ारियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह खां सवाइ कंहिंजी भी इबादत न कजे, कंहिंजी भी पूॼा न कजे, कंहिंखे हाजत रवा न सम्झिजे, कंहिंखे मुश्किल कुशा न सम्झिजे। इबादत कजे त हिकु अल्लाह रब्बुल आलमीन जी कजे। ये इज़्ज़त जेका अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अता कई आहे, उहा इज़्ज़त तव्हां असां इंसान ज़ात जी जेका अल्लाह तबारक व तआला रखी आहे, उहा पेशानी में रखी आहे।
इज़त अल्लाह तबारक व ताला अता कई आहे, ही जान ऐं जिस्म अल्लाह तबारक व ताला अता कयो आहे, सिहत बि तव्हां असांखे अल्लाह ताला ॾिए थो, तंदुरुस्ती तव्हां असांखे अल्लाह तबारक व ताला अता कई आहे, जवानी अल्लाह ताला अता कई आहे। ही उज़वा जेके बि तव्हां असांजा आहिनि अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे इज़त वारो करे पैदा कयो आहे ऐं मुफ़्त में इहे उज़वा पैदा अता कया आहिनि। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त इज़त वारी पेशानी इंसान जेकॾहिं झुकाए त उहा अल्लाह जे दरवाज़े ते अची करे झुकाए। इंसान कहिड़ो बि गुनाहगार आहे, इंसान बेनिमाज़ी आहे, बेरोज़ा था, ज़कात अदा न कई अथई, तौबा इस्तिग़फ़ार न कई अथई, गुनाह इंसान खां घणा थी विया आहिनि, सुबुह ऐं शाम राति ऐं ॾींहुं इंसान पंहिंजी नाफ़रमानी में गुज़ारे थो पियो, फर्मा बरदारी वारा कमु नथो करे पियो। त अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो, इंसान तूं पंहिंजे तौबा ऐं इस्तिग़फ़ार में देरि कई आहे, पर इन में अंधेर न आहे। यानी जेकॾहिं तूं मूं रब जे दरवाज़े ते मोटी अचे ऐं मूंखां अची करे पंहिंजे गुनाहनि जी तौबा इस्तिग़फ़ार कंदे त मां रब तुंहिंजा सची दिलि सां जॾहिं तूं तौबा इस्तिग़फ़ार कंदे त सभु गुनाह माफ़ करे छॾींदोमांइ। इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दावत दाई इज़ा दान। अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे सफ़ा वेझो आहे, एतिरो वेझो आहे जो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, साह वारे रगनि खां बि वेझो आहे। जॾहिं बि तव्हां असां पंहिंजे सची दिलि सां इख़लास नियत सां अल्लाह जे दरवाज़े ते अची करे इज़त वारी पेशानी झुकाए सजदे में सिर रखी करे राति जी ऊंधाई में जॾहिं त सभई सुम्हिया पिया हुजनि, घर भाती पखी परिंदा बि सुम्हिया पिया हुजनि, काइनात में का बि पखी को जानवर को इंसान जाॻंदो न हुजे, तूं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी जे लाइ उथी करे अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं नलके ते अची करे तूं वज़ू करे, नलके ते अची करे वज़ू करे, वज़ू करण खां बाद में वज़ू करण खां बाद में इज़त वारी पेशानी अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं सजदे में रखी करे पंहिंजे गुनाहनि जी जेकॾहिं तूं माफ़ी वठंदे रब साईं फ़रमाए थो मां तुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदुमि। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां अल्लाह तबारक व ताला जे दरवाज़े ते अची करे तौबा इस्तिग़फ़ार कयूं। यकीनन अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फ़रमाईंदो। क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह तबारक व ताला बयानु फ़रमायो आहे, रुबमा यवद्दुल लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। क़यामत जे ॾींहुं जॾहिं मुसलमाननि खे अल्लाह तबारक व ताला जन्नत अता कंदो त इहो काफ़र ऐं मुशरिक उन वक़्त में इहा तमन्ना कंदो त काश मां मुसलमान हुजां हा, मां अल्लाह जो फर्मा बरदार हुजां हा, अॼु मां जहन्नम जी बाहि खां निकिरी वञा हा। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त उहो मुसलमान जेको पंहिंजी बदआमाली जे करे, बेनिमाज़ी हुजण जे करे, बेरोज़ात हुजण जे करे गुनाहगार बानो जॾहिं जहन्नम में दाख़िल थींदो पंहिंजी बदआमाली जे करे, त काफ़र ऐं मुशरिक जेको इंसान मुनाफ़िक़ जहन्नम में सड़ंदो हूंदो पियो त उहो मुसलमान खे उन जॻह ते मयार ॾींदो बतौर तंज़ जे टोक त मां काफ़र हुयुमि, मां कुफ़ुर जे करे जेको आहे सो जहन्नम जी बाहि में दाख़िल थियो आहियां, तूं मुसलमान हुए, मुसलमान थी करे ज़िंदगी गुज़ारे आहीं, तूं मोहम्मद अरबी जो उम्मती थी करे ज़िंदगी गुज़ारे आहीं, तूं ईमानदार हुए, तोखे तुंहिंजे ईमान अॼु कुझु फ़ाइदो न ॾिनो जो तूं ऐं मां ॿई गॾिजी करे हिकिड़े दार यानी जहन्नम में सड़ूं था पिया। तंहिंजे करे तोखे ईमान तुंहिंजो कुझु बि फ़ाइदो न ॾिनो। त अल्लाह रब्बुल आलमीन खे इन मुशरिक ऐं काफ़र जे अल्फाज़नि ते गुस्सो ईंदो जो अल्लाह तबारक व ताला ऐलान फ़रमाईंदो, फ़रिश्तनि खे हुकुम फ़रमाईंदो, वञो जहन्नम जी बाहि मां उहे इंसान कढी अचो जेके पंहिंजी बदआमाली जे करे जहन्नम में विया आहिनि ऐं उहे सची दिलि सां हिकु दफ़ो बि कलमो पढ़ी करे मुसलमान थिया हुआ। इन कलमे जी बदौलत उन्हनि सभिनि खे जेको आहे सो जहन्नम जी बाहि खां कढी अचो। पोइ फ़रिश्ता अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम जे मुताबिक़ जॾहिं जहन्नम मां फर्मा बरदार ऐं मुसलमान बाननि खे जहन्नम जी बाहि मां ॿाहिरि कढंदा ऐं जन्नत में दाख़िल कंदा त उन टाइम ते उहो काफ़र ऐं मुशरिक जेको मुसलमाननि ते तान करे पियो ऐं चवे पियो त
तो तुंहिंजे ईमान तोखे कुझु फ़ाइदो न ॾिनो जॾहिं कलमे जी बदौलत इन मुस्लमान खे इन जहन्नम जी बाह मां कढी करे अल्लाह तबारक व ताला जन्नत में दाख़िल कंदो त काफ़र ऐं मुशरिक वात में आङुरियूं ॾेई करे पोइ चवंदो त रुबमा यवद्दुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, काश मां मुस्लमान हुजां हा, मां बि जहन्नम जी बाह खां निकिरी करे जन्नत में दाख़िल थियां हा। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान खे जेको अल्लाह तबारक व ताला कलमे जी दौलत कलमे जी नेमत अता कई आहे त इंसान इन कलमे जे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे त उहो इंसान दुनिया में बि कामयाबु थी वेंदो त आख़िरत में बि कामयाबु थी वेंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां अल्लाह तबारक व ताला जेके अहकाम नाज़िल कया आहिनि त उहे अहकाम इंसान जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसान अल्लाह जे अहकामनि खे पूरो करे ज़िंदगी गुज़ारे, अहिड़ी ज़िंदगी गुज़ारे जेका फर्मा बरदारनि वारी ज़िंदगी आहे। अल्लाह तबारक व ताला जी फ़र्ज़ निमाज़ खे पूरो करे, रोज़ा रखे, बैतुल्लाह जो हज करे अचे, जेकॾहिं पैसा अथसि त ज़कात करे, ख़ैर ख़ैरात करे। ईअं न थिए जो तव्हां असां खां ज़िंदगी जे अंदरि अहिड़ा गुनाह थी था वञनि पिया, अहिड़ियूं नाफ़रमानियूं थी वञनि थियूं पियूं जो तव्हां असां त सोचींदा ई न आहियूं त की हे गुनाह जो कम बि आहे, हे नाफ़रमानी जो कम बि आहे। खिलंदे खिलंदे मर्द हुजे या औरत हुजे, ॿ मर्द गॾिजी करे वेहनि था त टे मुस्लमान भाउ जी गिला शुरू थी वञे पई। ॿ औरतूं जेकॾहिं घर में गॾिजी करे वेहनि थियूं पियूं त टी औरत जी जेका असां उहा वरी गिला शुरू था करे छॾनि पिया। गिला सख़्तु गुनाह, कबीरो गुनाह, इंसाननि जे आमालनि खे ईअं गिला करणु ख़तमु करे छॾे थी पई जीअं न सुकल काठी खे बाहि साड़े करे ख़तमु करे छॾींदी आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला क़ुरान मुक़द्दस जे अंदरि इहा ॻाल्हि बयानु कई आहे, वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता। त इंसान जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान जी गिला करे थो पियो, उनखे एॾो वॾो जुर्म आहे ॼण त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए थो पियो। त मुस्लमान तूं असां खां इहे गुनाह थी था वञनि पिया, एॾा वॾा जुर्म थी वञनि था पिया जो तव्हां असां कंहिं मुस्लमान जी गिला कयूं था पिया, कंहिंखे गार ॾिजे थी पई, कंहिंजी जेको आहे सो परपुट अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि पियूं जेके कंहिं मुस्लमान में ऐब आहिनि ई न। तव्हां असां सॼो ॾींहुं इन जे कढायूं त ॿिए जा ऐब जो ई कंदा था वठूं पिया। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे अंदरि इहा ॻाल्हि बयानु कई आहे त हिकिड़ो मुस्लमान जेकॾहिं ॿिए मुस्लमान जी गिला करे थो पियो, ॼण पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए थो पियो। तंहिंजे करे अदा दुनिया जे अंदरि कोई बि इहा ॻाल्हि पसंदि न कंदो त को पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए, पर जुर्म एॾो वॾो करे थो ॿिए मुस्लमान जी गिला करे ॼण त मुअल भाउ जो गोश्त खाए थो पियो। दुआ कयो अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे ज़िंदगी जेका कलमे वारी अता कई आहे इन कलमे ते रहाए, जॾहिं तव्हां असांजे मथां मौत अचे त अल्लाह तबारक व ताला मौत कलमे वारी अता करे। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।